रमज़ानुल करीम रमज़ानुल करीम रमज़ानुल करीम रमज़ानुल करीम। रमज़ान शरीफ जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि। क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ ईमान वारो, अवां मथां रोज़ा फ़र्ज़ कया वया जीअं अवां खां पहिरियों ते फ़र्ज़ कया वया, ताकि अवां मुत्तक़ी परहेज़गार बणिजो। त रमज़ान शरीफ़ जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि ऐं फ़र्ज़ जो सवाबु आम इबादतनि नफ़िल खां वधीक हूंदो आहे। त अहिड़ी तरह रमज़ान शरीफ़ जे फ़र्ज़ रोज़नि जो सवाबु बि यकीनन वधीक आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त जन्नत में हिकु दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे रैयान, ऐं उन दरवाज़े मां ख़ासि उहे माण्हू वेंदा जेकी रोज़ा रखंदड़ हूंदा। क़यामत जे ॾींहुं चयो वेंदो, किथे आहिनि रोज़ेदार? त उहे रोज़े रखण वारा उथंदा ऐं उहे जन्नत में दाख़िल थींदा उन दरवाज़े जे ज़रिए। जॾहिं इहे रोज़ेदार जन्नत में दाख़िल थी वेंदा त वरी उन दरवाज़े खे बंदि कयो वेंदो, त ॿियो को बि शख़्स उन दरवाज़े मां दाख़िल न थी सघंदो। हीअ रोज़ेदार जी हिकु अज़मत बि आहे ऐं उन लाइ सम्झो ख़ुसूसियत बि आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।